टेबल जे हवाले से टेबल से रिलेटेड असां सवेरे ॾिठो हिकु त फॉर्मेट डिज़ाइन टैब हो जेको असां लास्ट लेक्चर में कवर कयो। अञा हिकु टैब लेआउट जो बि आहे जंहिंमें असां पंहिंजे हिन टेबल खे वधीक सेटिंग कंदासीं, कॉलम वधाईंदासीं घटाईंदासीं, कतारूं घटाईंदासीं वधाईंदासीं, टेबल के डिलीट करण, सेलन के स्प्लिट करण वगैरह वगैरह। अचो त हाणे तफ़सील सां इन खे ॾिसूं था। सभ खां पहिरियों ऑप्शन सिलेक्ट टेबल आहे त टेबल के सिलेक्ट करण। टेबल के सिलेक्ट करण जे हवाले सां त सिलेक्ट सेल, हाणे जंहिं सेल में कर्सर मौजूद हो उहो सेल सिलेक्ट थी वियो। हाणे ॾिसजो हिते नेम सिलेक्ट, नेम ते असां कर्सर रखियो आहे, हाणे ही सिलेक्ट थी वियो। उन खां अलावा सिलेक्ट कॉलम, ही माना सॼो कॉलम सिलेक्ट थियणु घुरिजे। ही सॼो, ही तव्हां ॾिठो त सॼो कॉलम ही सिलेक्ट थी वियो फ्रॉम टॉप टू बॉटम, मथां खां हेठि ताईं। सिलेक्ट रो यानी कतार सिलेक्ट करण। हाणे ही सभु सिलेक्ट थी वियूं कतारूं, छो जो पहिरीं कॉलम सभई सिलेक्ट थियल हुआ। जेकॾहिं असीं हिकिड़ी हीअ कतार सिलेक्ट करणु चाहियूं था त इते कर्सर आणींदासीं, पोइ सिलेक्ट रो कंदासीं, सिर्फ़ु उहा कतार सिलेक्ट थींदी। उन खां पोइ सिलेक्ट टेबल जो ऑप्शन आहे। सिलेक्ट टेबल सां सॼी टेबल असांजी सिलेक्ट थी वेंदी। उन खां हेठि ऑप्शन आहे व्यू ग्रिड लाइन्स। हिन ऑप्शन मां शो या हाइड लिकाईंदो ग्रिड लाइन्स टेबल जे अंदरि जेके हूंदियूं। उन खां हेठि ही प्रॉपर्टीज़ आहिनि। प्रॉपर्टीज़ में वधीक असांजा ही टेबल जे बारे में आहिनि त असांजी जेका अलाइनमेंट टेबल जी आहे उहा लेफ्ट साइड ते हुजे या सेंटर ते हुजे। हाणे हिते लेफ्ट ते रखीसीं, पहिरीं सेंटर ते हुई, तव्हां ॾिठो त ही लेफ्ट साइड ते थी वई, हींअर राइट साइड ते थी वेंदी। टेक्स्ट रैपिंग थींदी आहे, यानी को हेठां टेक्स्ट वग़ैरह लिखियल हुजे या पासनि खां टेक्स्ट लिखियल हुजे, उन हवाले सां असांजी ही टेक्स्ट रैपिंग थींदी आहे, यानी आसपास उन जे अखर असीं लिखी सघूं था। उन हवाले सां कतारूं आहिनि, स्पेसिफाई हाइट उन्हनि जी कतारुनि जी। कतार जी हाइट तव्हां ॾिठी त वधी वई। कॉलमनि जी विड्थ वधाइण, हाणे ॾिसजो कॉलम जी विड्थ घटि वधि थी वई। हाणे हिन कॉलम जी असां विड्थ वधाईंदासीं। जीअं ओके कंदासीं, ही ॾिसो असांजी कॉलम जी विड्थ यानी वेकर वधी वई। सेल आहिनि, उन्हनि जी जेका आहे वर्टिकल अलाइनमेंट आहे उहा केतिरी हुजे, टॉप हुजे, सेंटर हुजे। हाणे ही पहिरीं टॉप ते हो, हाणे हिते सेंटर ते कयोसीं त हीअ असांजो सेंटर ते नालो अची वियो। वरी असां बॉटम में कंदासीं त तरे में नालो हलियो वेंदो। अहिड़े हिसाब सां जिथे बि असां पंहिंजी लिखाई खे आणणु चाहियूं त इन ऑप्शन मां वञी प्रॉपर्टी मां असां सेट कंदासीं। उन खां पोइ ही रोज़ ऐं कॉलम्स जे बारे में आहे त फ़र्ज़ु कयो डिलीट करणा आहिनि असांखे, सेल डिलीट करिणो आहे। सेल असुल में ही जेका चौकड़ी नज़र अची रही आहे इहो हिकिड़ो सेल आहे। असीं हिन खे डिलीट सेल था कयूं। चए थो त जेकॾहिं ही सेल डिलीट थिए त जेको सेल ॿियो आहे इन खां नेक्स्ट वारो उहो लेफ्ट साइड ते उहो शिफ्ट थी वञे। हाणे ही नेम हिन साइड ते अची वेंदो। तव्हां ॾिठो त ही शिफ्ट थी हुन जी जॻह ते अची वियो।
वरी हिन ऑप्शन ते रखंदासीं त हाणे ही डिलीट थी वेंदो, उन जी जगह ते ही नंबर 1 शिफ्ट थी वेंदो, छो जो शिफ्ट सेल अप पियो थिए, अप माना मथे हलियो वेंदो। तव्हां ॾिठो ही मथे हलियो वियो। डिलीट एंटायर रो, एंटायर माना सॼी कतार खे डिलीट करण, माना हीअ सॼी कतार डिलीट थी वेंदी। तव्हां ॾिठो त हू सॼी जेका हेडिंग जी कतार हुई जंहिंमें सीरियल नंबर, नेम, फादर नेम ऐं फोन लिखियल हो, सॼी ख़तम थी वई। वरी असां अंडू कयूं था, वापसि अची वेंदी। डिलीट एंटायर कॉलम, सॼो कॉलम डिलीट करण। तव्हां ॾिठो ही सॼो कॉलम डिलीट थी वियो। उन खां पोइ ही 4 ऑप्शन कंप्लीट थिया। उन खां अलावा हेठि वरी आहे डिलीट कॉलम, ही सॼो कॉलम डिलीट थी वियो। ही सॼी कतार डिलीट करणु चाहियूं त असां हिन डिलीट रो खे दबाईंदासीं। ही सॼी कतार नंबर 1 वारो सॼो रिकॉर्ड गायब थी वियो। वरी डिलीट टेबल, सॼी टेबल असांजी डिलीट थी वई। वरी असां अंडू कंदासीं। ही असांजो सेक्शन सॼो ख़तम थियो। उन खां पोइ इंसर्ट रोज अबव, दाख़िल करण कतारूं मथे। हाणे हिन जे मथां का कतार असांखे दाख़िल करणी आहे त असां हिते क्लिक कंदासीं। तव्हां ॾिठो त मथे ख़ाली कतार मिली वई, वरी ॿी मिली वई। इंसर्ट रो बिलो, हिन जे हेठां हिकिड़ी कतार मिलंदी। तव्हां ॾिठो हेठां हिकिड़ी कतार मिली वई। इंसर्ट लेफ्ट, खाॿे पासे कॉलम मिलंदो, खाॿे पासे कॉलम असांखे मिली वियो। इंसर्ट राइट, साॼे पासे तव्हां ॾिठो ही कॉलम मिली वियो असांखे। मर्ज सेल, ॿिनि सेलनि खे मर्ज करण यानी जंप करण, पाण में मिलाए छॾण। फर्ज़ कयो ही 2 सेल आहिनि, 2 या ॿिनि खां वधीक जेतिरा असीं सेल चाहियूं मर्ज थी वेंदा। ही 3 सेल असीं मर्ज करणु चाहियूं था, 3 ॾिसो गॾिजी विया। वरी अंडू कंदासीं। उन खां पोइ स्प्लिट सेल, सेल खे टोड़ण। सेल खे हिन खे केतिरनि कॉलमनि ऐं केतिरनि कतारुनि में असीं टोड़ियूं। 2 कॉलम 1 कतार। हाणे हिन में 2 कॉलम ठही वेंदा ऐं हिकिड़ी कतार हूंदी। ॾिसो 2 कॉलम 1 कतार थी वई। जेकॾहिं असीं चाहियूं हा वधीक कॉलम थी वञनि त बि असां करे पिया सघूं। ही ॾिसो जेतिरा असां कॉलम चाहिया ओतिरा कॉलम ठही विया। हाणे वरी स्प्लिट टेबल, टेबल खे ई टोड़ण। पहिरीं सेल खे टोड़ियोसीं, हाणे सॼी टेबल खे टोड़ींदासीं हितां खां वठी। हीअ असांजी टेबल टुटी वई। टेबल टुटी वई, पहिरियों कॉलम हलियो वियो। उन खां अलावा हाणे ही असांजो टेबल जे जेका रो आहे उन जी हाइट आहे। हाणे ही टेबल आहे उन जी रो जी हाइट, हाइट यानी उन जी ड्रैग मथां खां हेठि। तव्हां ॾिसो पिया वधेसि पई। हाणे ही टेबल कॉलम जी विड्थ वधाईंदो। हाणे हिन कॉलम ही नंढो आहे, उन जी विड्थ वधाईंदो। तव्हां ॾिसो पिया कॉलम जी वेकर वधाए पियो। ही ऑप्शन वरी आहे ऑटो फिट। ऑटो माना पाण ई फिट करण, माना फिट पूरो करण। ऑटो फिट कंटेंट्स माना जेतिरी लिखाई असांजी हिते आहे उन जे हिसाब सां फिट करण। जेतिरी लिखाई हुई उन हिसाब सां माना कंटेंट्स खे फिट करे छॾी। वरी अंडू था कयूं। ही वरी ऑटो फिट विंडो, ही असांजी जेका विंडो आहे दरी उन हिसाब सां माना ही फिट कंदो। तव्हां ॾिसंदव ही जेतिरो असांजे पेज जी विड्थ या आहे उन हिसाब सां हिनखे फिट कयूं। हेठि वरी फिक्स्ड कॉलम विड्थ, जेतिरा माना फिक्स कॉलम विड्थ आहिनि उन हिसाब सां फिक्स करे छॾनि।
इनके सिलेक्ट था कयूं। उन्हें खां अलावा डिस्ट्रीब्यूट रोज, डिस्ट्रीब्यूट द हाइट ऑफ द सिलेक्टेड रोज। हाइट माना ड्रैग बराबर में करण, कतारुनि जी। हाणे तव्हां ॾिसिजो कतारुनि जी ड्रैग जेका बराबर कंदो। हाणे ॿ कतारूं आहिनि, हिन मथीं रो जी जेका कतार आहे, मथीं रो जी जेका ड्रैग आहे कतार जी उहा वधीक आहे, हेठीं जी घटि आहे। असां हिन ऑप्शन ते क्लिक कंदासीं त हेठीं बि मथीं जेतिरी फिक्स थी वेंदी। वरी ॾिसो अंडू कयूं था, वरी तव्हां ॾिसो बराबरि थी वई। हेठिएं ऑप्शन में वरी जेके असांजा कॉलम्स आहिनि उहे बराबरि थियनि, हिकु जेतिरा थियनि। हीउ ॾिसो हीउ नंढो आहे, हीउ वरी कुझु वॾो आहे, हीउ उन खां कुझु नंढो आहे, हीउ वरी सफ़ा वॾो आहे। हाणे हीउ चारई कॉलम हीउ बराबरि थी विया। जेके सिलेक्ट थियल हूंदा उहे हिकु जेतिरा थी वेंदा। उन खां अलावा हीअ असांजी अलाइनमेंट आहे त लिखाई जेका असांजी आहे उहा किथे हुजे। हीअ मथे हली वई, हीअ मथे पर लेफ्ट साइड, हीअ विच ते लेफ्ट साइड, हीअ हेठि लेफ्ट साइड, हीअ मथे विच ते, हीअ बिल्कुलु विच ते, हीअ हेठि विच ते, हीअ राइट साइड मथे, हीअ राइट साइड विच ते, हीअ राइट साइड हेठि। अहिड़े हिसाब सां जिथे असां रखणु चाहियूं असांजी लिखाई रखिजी वेंदी। उन खां अलावा हीअ असांजी टेक्स्ट जी डायरेक्शन आहे। टेक्स्ट खे कहिड़े पासे असांखे रखिणो आहे, चेंज करिणो आहे टेक्स्ट जी डायरेक्शन विद इन द सिलेक्टेड सेल, जेको सिलेक्ट थियल आहे सेल। ॾिसो हीअ अहिड़े तरीक़े सां थी वियो, वरी अहिड़े तरीक़े सां थी वियो। मार्कशीट में अक्सर अहिड़ा अखर लिखियल हूंदा आहिनि, सब्जेक्ट्स लिखियल हूंदा आहिनि, केमिस्ट्री, फिजिक्स, मैथमेटिक्स, सिंधी, उर्दू, जेके सब्जेक्ट्स हूंदा आहिनि अहिड़े तरीक़े सां लिखिया पिया हूंदा आहिनि। उन खां अलावा ही सेल जी असांजी मार्जिन हूंदी आहे, त सेल खे टॉप ते केतिरो इंच हुअणु घुरिजे, बॉटम ते केतिरो, लेफ्ट ते केतिरो ऐं राइट ते केतिरो हुअणु घुरिजे। हाणे लेफ्ट ते असां 0.16 रखिया त ही उन हिसाब सां ही सेटिंग थी वई। वरी असां हिनखे टॉप ते इंच वधायूंसि था त ही ॾिसो इंच वधनि पिया, ठीकु आहे। ओड़े हिसाब सां ही वरी सॉर्ट आहे, सॉर्ट माना तरतीब में आणणु। हाणे ही जेके नाला असांजा लिखियल हूंदा हिन सेल में उहे सॉर्ट थी वेंदा। हाणे ए वारा मथे वञणु घुरिजनि ऐं एन वारा हेठि अचणु घुरिजनि, हिनखे असेंडिंग ऑर्डर में। तव्हां ॾिसो ही ए वारा मथे हलिया विया, एन वारा हेठि अची विया। असीं अंडू था कयूं त तव्हांखे ख़बर पवंदी त पहिरीं एन वारा हुआ, हेठि ए वारा हुआ। ही ॾिसो नज़ीरुद्दीन मथां लिखियल आहे, पोइ नज़ीरुद्दीन आहे, पोइ अली नवाज़ आहे, अब्दुल ख़ालिक। अल्फ़ाबेटिकली इन ABC जे हिसाब सां पहिरीं अब्दुल ख़ालिक हुअणु घुरिजे, पोइ अली नवाज़, पोइ ही ॿ नाला हुअणु घुरिजनि। वरी असां कयूं था असेंडिंग ऑर्डर में। तव्हां ॾिसो त ही अब्दुल ख़ालिक मथे हलियो वियो, माना तरतीब हिकिड़ी थी वई अल्फ़ाबेटिकली। उन खां अलावा जेकॾहिं उबती तरतीब चाहियूं त हीअं बि थी सघे थो, वरी हुनजे उबतड़ कमु थी वियो, वरी सुबतड़ कमु थी वेंदो। ओड़े हिसाब सां जीअं जीअं हिनखे उबतड़ कंदा वेंदासीं या सुबतड़ कंदासीं उहा असांजी चेंजिंग थींदी वेंदी। हिन में वरी देन बाय, त माना ही त थी वियो सॉर्ट, उन खां पोइ कहिड़ा कलम थियनि, उन खां पोइ वरी कहिड़ा कलम थियनि। जॾहिं ही क्लियर कंदासीं वरी ही कंदासीं, पोइ असांखे 3 ऑप्शन ॾिए थो त हिन खां पोइ पहिरीं ही तरतीब वारा हुजनि, पोइ ही कॉलम तरतीब में हुजनि, पोइ ही कॉलम तरतीब में हुजनि। रिपीट हेडर रोज़। हाणे फर्ज़ कयो ही जेका कतार आहे हेडर आहे, जंहिंमें असांजूं हेडिंगूं ॾिनल आहिनि, जंहिंमें नेम आहे, फादर आहे, कास्ट आहे, फ़ोन आहे। हिते असां रिकॉर्ड भरिया आहिनि। हाणे ॿिए पेज ते इहे हेडर असीं वरी चाहियूं था त ऑटोमेटिकली हर पेज ते ईंदा रहनि, त पोइ असां छा कंदासीं, हिन पहिरें हिन हेडर रो खे सिलेक्ट करे
असां इन खे रिपीट हेडर रो खे क्लिक करे छॾींदासीं। जीअं असां क्लिक कंदासीं त असांजो हिन पेज ते ऑटोमेटिकली इहे हेडर रो अची वेंदियूं। हाणे तव्हां ॾिसंदव त हर पेज ते पाणे अची वेंदियूं। ॾिसूं था त चौथे पेज ते अचनि थियूं या न। हाणे असां हिननि खे टेबल खे वधाईंदा वेंदासीं। जीअं कॉलम वधाईंदासीं तव्हां ॾिठो त चौथे पेज ते पाणे अची वेंदियूं। उन खां अलावा ही आहे कन्वर्ट टू टेक्स्ट। कन्वर्ट करण माना बदलाइण। कन्वर्ट टेबल खे रेगुलर टेक्स्ट में। हाणे जेकर ही हिकु टेबल आहे असां इन खे टेक्स्ट में कन्वर्ट करण था चाहियूं। फर्ज़ कयो ही कुझु रिकॉर्ड आहे। ये असांजा रिकॉर्ड आहिनि। हिननि खे असीं फॉन्ट साइज घटायूं था त जीअं असांजी टेबल बाक़ाइदे नज़र अचे। हाणे ही असांजी टेबल आहे, इन खे रेगुलर टेक्स्ट में था कन्वर्ट करणु चाहियूं त पैराग्राफ मार्क चए थो या टैब में कयूंसि या कॉलम में कयूंसि। ओके था कयूं, ॾिसो टेक्स्ट थी वियो। हाणे ही बज़ाहिर असांजो टेबल ई हूंदी आहे, पर उन मां इहे असांजा जेके आहिनि विच में ही लकीरूं या खाना सभु गायब थी वेंदा आहिनि। वरी अंडू असां कयो। हाणे लेआउट में आख़िरी ऑप्शन जेको आहे फार्मूला जो आहे। फर्ज़ कयो असां का रक़म लिखी आहे, जीअं एक्सेल में असीं लिखंदा आहियूं। इन्हनि जो असांखे सम खपे, टोटल खपे, त हेठें कॉलम में असां अची फार्मूला ते क्लिक कंदासीं त हीउ चए थो सम कयां अबव माना मथियनि जो। जीअं ओके कंदासीं ॾिसो हिननि जो असांखे जोड़ करे ॾिनई। 5 ऐं 6 11, 1 1 मथे, 4 ऐं 5 9, 9 ऐं 1 मथियो 10, 101 हिन असांखे जोड़ करे ॾिनो। उन खां अलावा हिन में ॿिया फार्मूला आहिनि। फर्ज़ कयो हिते असां अची हिन खे असां सम जी जॻह ते असां काउंट दॿाईंदासीं, काउंट लिखंदासीं त असांखे घणे ॿुधाईंदो 4 रक़मूं आहिनि। उन खां अलावा हिन में जेकॾहिं असां जेको असां ही लिखियो हो फार्मूला टाइप कयो हो त उन में ही ॿुधाए थो त कहिड़े टाइप में अचनि, परसेंटेज जे हवाले सां अचनि या डेसिमल पॉइंट जे हवाले सां अचनि, त उहो बि असां उनखे ॾेई सघूं था। ही तव्हां ॾिठो त पैसनि जो हिसाब किताब अची वियो। ओड़े हिसाब सां ही तव्हांजो ही डेटा जो टेब हो, जंहिंमें असां डेटा खे पंहिंजे खे सॉर्ट कयूं, तरतीब में आणियूं ऐं रिपीट हेडर रोज़ कयूंसि। असां पंहिंजी टेबल खे टेक्स्ट में कन्वर्ट कयूं या फार्मूला हिन में असीं इम्प्लीमेंट कयूं। अहिड़े हिसाब सां ही असांजो लेआउट जेको टेबल मां ई निकितो हो, टेबल आहे त ही डिज़ाइन ऐं लेआउट बि कमु कनि था, न त ही टेब ॿई ग़ाइब थी था वञनि। जीअं हिते टेबल खे आउं डिलीट कंदुसि, वरी हिन टेबल खे डिलीट कयां, वरी हिन खे बि कयूं, सॼी टेबल खे डिलीट था कयूं, तव्हां ॾिसंदव ही जेके डिज़ाइन ऐं लेआउट जा जेके बि मीनू हुआ या टैब्स हुआ उहे ग़ाइब थी विया। माना ख़बर पई त असांजा इहे एडिशनल टेब अची था वञनि जॾहिं असां टेबल रखंदा आहियूं।